मादी आराम से पग खण रे निकलिया आराम से पग खण आराम से पग खण ए आस्ते आराम से पग खण आराम से ए अल्लाह आस्ते आस्ते अरे हालत तो पंहिंजी गुज़र कई है तौबा तौबा आस्ते आराम से आराम मस मस वञी हीअं तां बोझ हल्को थियो आहे हे लेट मादी हे लेट हे लेट ए मादी हे खैर थियो हे खैर थियो ए काका पटेल ए डॉक्टर कुजाड़ो चियो भाई मिस्री ना परो खाधे मां खराब हो थियो मुर्स मरे मरे बचो है तिना केड़ी खबर मिना सजी खबर है ए काका ए गुजारत तो मो पेरे धक मंजी भनी हुई ए वो खाइण जो डरो ए जेकी तो दिसेन वो तो खाए भाई कदा कदा उही खराब हो थियो तो ये में मिस्री रो डो कोनी ए काका पटेल ए तू भी इन निभागे जो पासो तो खणे भाई हूं पासो को तो खणा हूं तो अल्लाह लगी बात तो खरा तिना केड़ी खबर मिना सजी खबर है ए मौजी त जिंद छुटे न दौले जो ठक ठक मंज ए आ तो चवाती अल्लाह करे सदाई मंजे ते डटो पियो जे त डाडो चंगो भाई हे घोरियो तू जाए घर रो कमकार कर मिस्री ना आराम करन ले तिना केड़ी खबर मिना सजी खबर है ओए कदी हालत खाए तो हालत आई ए पंहिंजे पाण सा कई है निभागे ना समझे तो खाधे के लगो पियो हूंदो सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।